हेपतई मदर हमरा आया हथियारन सा पीर लखे छडाए विया पुठा पैर करे थी वापस भागाऊं। अदा असीं छा कयूं, हुननि अचानक हमलो कयो ऐं असीं बेखबर हुयासीं। इन खां अॻु जो कुझु असांखे सम्झ में अचे। हू इज़ार खे गोली हणी पीर लखे छॾाए विया। दूर थई मुंहं में हू पीर लखे छॾाए विया, तव्हां ॾिसंदा रहियाऊं। मां अकेलो छा कयां? इज़ार खे गोली लॻी हुई ऐं रत बि काफ़ी वही चुको हो। मां उनखे संभालिया या पीर लखे? मदर इन खां सुठो ॿई मरी वञो आहे। घटि मां इहो सोचे फ़ख्र महसूस कयां अवां विढ़ंदे विढ़ंदे मरी आऊं। अदा जेको थियणो हो सो थी वियो ऐं सोचो त छा कजे। हाणे वरी सोचण छा जो, हाणे पलांद कंदासीं गाए वॼाए। अदा इहा त ख़बर कान पई त आख़िर दुश्मन केरु हुआ। अदा पीर लखे छॾण आया हा त इहे माण्हू रोस्तम खान जा ई हुआ। पलांद बि रोस्तम खान खां करणो आहे, पलांद बि अहिड़ो करणो आहे जो रोस्तम खान जा होश बि ख़ता थी वञनि। अदा पोइ ॿुधाए त इहो नारो कॾहिं था आणो? कुझु वक़्तु सब्र कर मज़र, फ़िलहाल रोस्तम खान ख़बरदार हूंदो। हिननि पीर लखे छॾाए हेॾो वॾो कारनामो कयो आहे, उन करे फ़िलहाल हू चार अखियूं खोले वेठा हूंदा। हिन मामले खे ठरण ॾे, उन खां पोइ रोस्तम खान जे ॻोठ ते क़यामत कड़काईंदासीं। ॿुधाईंदासीं रोस्तम खान खे त सुल्तान जी सट के चङा भला पचाईंदा, बाक़ी इन रोस्तम खान जी जाइ नाहे। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त रेस खे ॿुधायो कई त आऊं मस्तान वारनि सां मिलियो आहियां। इहा ॻाल्हि जंहिं बि रईस सां की आहे न, उहो मुंहिंजो वॾो दुश्मन आहे। जेसिताईं इन दुश्मन खे मां नथो ॻोल्हियां न, तेसिताईं मां सुख जो साह न खणंदुसि। रुस्तम खान, एॾी खुशामद करण जी का बि ज़रूरत कान्हे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजे ड्राइवर खे छो धमकायो अथव? मस्तान, ही जागीर मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी हुई, जेका हाणे विरसे में मूंखे मिली आहे। हाणे हिते गुंडागर्दी ऐं दादागिरी आउं कंहिंजी बर्दाश्त कोन कंदुसि। रुस्तम खान, सिधो सम छो नथो चएं त इहो सॼो मसइलो हिन ॿिज ते पैदा थियो आहे? हा मस्तान, इहो ई सम्झ। तो मूंखे ॿिज न ॾिनो, इन जो अंजाम तोखे भोगणो पवंदो। रुस्तम खान, जेकॾहिं विढ़णो अथई या ज़ोरी ॿिज वठणो अथई त सिधो सम वठी ॾेखार। बाक़ी ईअं ज़मीन गैराबाद करण ऐं ट्रैक्टर रोकण, इन्हनि कमनि मां कुझु बि कोन वरंदी। बोतारा, मां मस्तान खे ॾिसां थो त मुंहिंजो रत थो टेके। इजाज़त जो त कयां पूरो। न इरशाद न, तकड़ न कर। मस्तान पंहिंजे तॾे ते आयल आहे। दुनिया छा चवंदी त रुस्तम खान पंहिंजे तॾे जो ख़्यालु न कयो। इरशाद, जॾहिं ॿ वॾा पाण में ॻाल्हाइनि पिया न, त विच में वाठनि खे टिप ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। रुस्तम खान जे बगल में बि हथ में हथियार खणी एॾो मुसु माण्हू न थी। तो जे चंग मुर्सीअ खां मां वाक़ुफ़ आहियां। जेतिरो दम अथई न त ॿाहिरि निकिरण वक़्तु मुसु माण्हू थी मोंडे, ईअं भाड़ियुनि वांगुरु भॼण जी कोशिशि न कर। मस्तान, तूं भुलियो आहीं, इरशाद अकेलो न आहे।
इरशाद सां मां गॾु आहियां, तूं इरशाद जो वार बि मुंहिंजो नथो करे सघे। रुस्तम खान, मूंखे ख़बर आहे तो सदाई ॿियनि जे कुलनि ते बंदूक रोकी उन्हनि खे इस्तेमालु कयो आहे। अञा के मुसलमाननि जे वध चढ़ियो ई न आहे। सुठो हिन में अथई त असांजी ज़मीन तां पंहिंजी नापाक नज़र हटाए छॾ। मस्तान, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, हाणे घणो ॻाल्हाई वे। किथे मां इहो विसारे न विया त तूं मुंहिंजे तॾे ते आयल आहीं ऐं मां तोखे पूरो करे छॾियां। रुस्तम खान, लगाम घोड़नि खे ॾिना वेंदा आहिनि, शींहनि खे न। मां शींहं आहियां, सम्झई? बाक़ी ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे परवरदिगार जे हथ में आहे। बाक़ी तो जहिड़ा टके जा वॾेरा मूंखे छा मारींदा? अरे बकवास बंद कर। इरशाद, लॻे थो त अॼु तो बि रईस जी गाड़ी बोड़ मां सणंगो गिरा आयो आहे, तॾहिं बि एॾा टपा ॾी। रुस्तम खान, मां ॻोठ राज जी ॻाल्हि सम्झी सब्र करियो दरगुज़र पियो कयां, पर सब्र जी बि का हद हूंदी आहे। तूं उहा हद कॾो को क्रॉस करे चुको आहीं। मां माठ आहियां, इन जो मतिलबु इहो न आहे त मां तोखां डिॼां थो। सुठो हिन में अथई कि हर ॾाई छॾे ॾे। जिन हथनि में असांखे दांदार ऐं कोडार आहे, उन्हनि हथनि में हथियार खणण ते मजबूर न कर। जेकॾहिं असां हथनि में हथियार खयां न, ही तुंहिंजा वाठा बि तोखे बचाइण कोन ईंदा। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, हाणे हिननि पंहिंजनि वाठनि खे हिन हवेलीअ जी चो दीवारी में कैद करे छॾ। जेकॾहिं ॿाहिरि निकिता न त मोहन ॾिसंदे। होतर मस्तान हेॾी वॾी बकवास करे हो ऐं तव्हां हुनखे ईअं वञणु ॾिनो। इरशाद, तो मूंखे न आहे सुञातो, मां मस्तान खे एतिरो आसान मौत कोन ॾींदुसि। सभ खां पहिरियां मस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करणो आहे ऐं मस्तान खे दर बदर करणो आहे। होतर, जेकॾहिं मस्तान खे गोॾनि भर झुकाइण चाहियो था त मूंखे इजाज़त ॾियो। मूं अॼु ॾिठो आहे मस्तान आपे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। जेकॾहिं अञा बि देरि कयो न, मस्तान पाण खे ॾुखियो वठि ॾींदो। इरशाद, तोखे फुल इजाज़त आहे। मस्तान खे कुझु ॾींहंनि में मुंहिंजे पेरनि में झुकाए ॾेखार। होतर, हाणे वेही ॾिसो त मां मस्तान जो कहिड़ो असरु कयां। ख़बर नथी पवे त रईस खे इहो कंहिं ॿुधायो त मस्तान सां मां मिलियो आहियां। सोचे सोचे हाणे दिमाग़ बि कमु कोन थो करे। अड़े कमदार, पक सां हिन खे ख़बर हूंदी त इहा चुगली कंहिं कई। अॼु कमदार खे कोन छॾींदुसि। राजन खुदा जा मार पई तो त मुंहिंजा हॾ भञी छॾिया। तो जी ना ही मूंसां गॾु कटी हुई जा। या तूं मूंखे ॾाज में मिलियो आहे तो मां आख़िरां कीअं फाथो आहियां। जो जिते किथे मुंहिंजो अॻु जॾियो बीहो रहे। कमदार, बोतार चुगलियण में देरी कोन थो करी, बाक़ी हिते झलियो मां त रड़ियूं थो करी। ॿियनि ॻाल्हियुनि खे तूं छॾ, मूंखे तूं इहो ॿुधाए त तो बोतार खे ॿुधायो त मां मस्तान सां मिलियो आहियां। अच्छा, इहा ॻाल्हि आहे। राजन, इहो सुतल नांग ते पेरो गुल रखियो, मतलब त इहा मोटड़े ई कंढी तोखे गुल विधी। मतलब त इहा दुश्मनी मूंसां गुल वधाई आहे। मां वतां तो अजाए सोचींदो। भले तूं पाण सोचण लॻो आहीं। छो कमदार, मोड़ दिमाग़ न आहे छा?
रांझन तो वटि दिमाग़ अंगठो आहे। इहो ख़ाली दॿो अथई। इहो ख़ाली दॿो मूंखे ॾे, मां किचिरो विझी ॿाहिरि फिटो कयां। कमदार करीम हाणे घणो थाप न, ख़बर आहे त तूं केतिरो दाना आहीं। हाणे आऊं तोखां बि वियसि, हितां खणी न कल्लू वारी कुती ॾे उछलियो मां न त उहा सेड़ो सम्झी फाड़े छॾींदई। चङो रांझन, मां हाणे हलां थो। तो बेवकूफ़ सां हिते बि वधीक मूंखे बेइज़ती नाहे कराणी। ए हल हल कमदार, तो में छा दम आहे जो असांजे साम्हूं बीहंदे। इहो बि चङो थियो जो चुगल खोर ने गुल जो ॿुधाए वियो। हाणे मां गुल खे कोन छॾींदुसि। छा पियो ॾिसी कमदार, मूंखे अॻे कोन ॾिठो अथई छा? पीरल, तुंहिंजी शिकिल ॾिसण जो मूंखे शौक़ु कोन्हे, पर मां ॾिसां थो त तूं ढाड़ेलनि जे चपे मां कॾहिं आज़ादु थिए। कमदार, अञा मस्तान जहिड़ा जान हिन जूअ मां आहिनि। जे ढाड़ेलनि जा सीना चीरे मूंखे आज़ादु करायो। छा तोखे मस्ताना आज़ादु करायो? कमदार, तूं छा थो सम्झी त सभु रुस्तम खान वांगुरु भाड़िया आहिनि छा? जंहिंजे करे आऊं मुसीबत में पियुसि ऐं उन पोयां मुंहिंजे सार न लधी। पर शाबत हुजे मस्तान खे जे पंहिंजी जान जोखिम विझी मूंखे आज़ादु करायो। पीरल, हिन ॻाल्हि ते अञा बि मूंखे यकीन कोन थो अचे। मस्तान तोचे करे सुल्तान सां दुश्मनी कंदो। कमदार, अञा दुश्मनीअ खे सिंग थींदा छा? मस्तान सिर्फ़ न मूंखे आज़ादु करायो, पर सुल्तान जो हिकिड़ो साथी मारे बि विधाई। पीरल, इन मतिलब त मस्तान वॾो ॿारनि ॿारे आयो आहे। कमदार, फ़िलहाल मूंखे आज़ादु कराए आयो, पोइ जेको थींदो हुनखे मुंहुं पिया ॾींदासीं। हाणे सुल्तान माठि करे कोन वेहंदो, असल मुल्क खे टांडा ॾेई छॾींदो। कमदार, इन बाहि खां बचण असीं ख़ूब ॼाणूं था। अमीर रुगो पंहिंजा पल बचाइजो। पीरल, मां हाणे हलां थो। हिन खां अॻु जो वरी सुल्तान अचे ऐं तोसां गॾु मूंखे बि न पूरो करे छॾे। कमदार, पोइ हिते वेहो छा थो करी? सोजरे भॼ, किथे भोगजी न वञे। चङो पीरल, पंहिंजी अलावा ई थई। बुरो थियो, ॾाढो बुरो थियो। पाण वारे दोस्त अमीन खे अलाए केरु मारे वियो। अदा इहा ख़बर कान पइजी सघी आहे त अमीन मथां हमिलो कंहिं कयो हो। मगर अमीन एॾो लापरवाह निकिरंदो जंहिंजी मूंखे ख़बर ई कान हुई। अलाए जे कहिड़ी निंड में सुतल हुयो जो मथां ते हेॾो कातलाणो हमिलो थियो
जो हुनखे ख़बर ई कान पई। अदा अमीन निंड में सुतल कोन हुयो। अमीन मथां हमिलो बहादुर खान जे ॻोठ में थियो, उहो बि सरेआम। इहा त हैरत जी ॻाल्हि आहे। अमीन ईअं घाटीअ में सरेआम मारिजी थो वञे, कंहिं ॾिठो बि कोन। अदा अमीन जी दुश्मनी कंहिंसां थी सघे। अमीन हिकु पैसे सां जासूस हुयो, हुन करे हुन जा दुश्मन हज़ार हूंदा। ख़बर नथी पवे त अमीन खे आख़िर केरु दुप करे हो। अदा वॾा हाणे छा करणु घुरिजे? मगर इहा जांच करे अच त अमीन मथां हमिलो कंहिं कयो आहे। अदा मूंखे आलम ॿुधायो त अमीन मूंखां मोटरसाइकिल वठी शहर न निकितो, त इहो वाक़ियो पेश आयो। वधीक ख़बर न आहे। मगर इहा ख़बर काफ़ी न आहे, वधीक तूं जांच करिया। ठीकु आहे अदा, सुभाणे जांच करे तव्हांखे हाल हवाल ॾियां थो। मगर सभ खां पहिरीं इहा जांच करे अच, पोइ इज़हार जो प्लान कंदासीं। हाणे अमीन जो खून ईअं ई ज़ाया करणु न ॾिबो। हिकु दफ़ो हिन दुश्मन जी ख़बर पइजी वञे, पोइ ॾिस मां छा थो कयां। तव्हांखे कंहिं चयो त सुम्ही रहो? हूअं बि दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न आहे सम्झणो। जीअं कमदार चयो, सुल्तान जो हिकु साथी मस्तान मारियो आहे। हाणे इन पलांद में सुल्तान ॻोठ ते ज़रूर हमिलो कंदो। न मस्तान ईअं कीअं थींदो? मां एॾो अञा कमज़ोर न आहियां थियो जो रुस्तम खान जे इन धमकियुनि में अची ट्रैक्टर छॾे ॾींदुसि। तो जॾहिं बि चयो मां तुंहिंजो ट्रैक्टर हलाइण लाइ तयारु आहियां। बाक़ी जे रुस्तम खान कुझु बि कयो त पोइ रुस्तम खान सां हिकु हिकाणी कंदासीं। रांजन हिन ॻाल्हि खे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। छा इहा तोखे अॼु ख़बर पई आहे? पीरल, मूं त तोखे अॼु ॾिठो आहे, पर इहो त ॿुधा तोखे दाड़ेलनि ज़िंदा कीअं छॾियो? रांजन वॾो को नालायक इंसान नहीं ॿियो। तूं छा थो सम्झी दाड़ेल मूंखे मारे छॾी न? दुनिया रुगो दुश्मनी धारे, ये दुनिया इंसान के मारे, रुगो दुश्मनी धारे।